घोटकी लग ॻोठ खावंद बख़्श में कुछ ॾींहं पहिरीं मुबैना तौर पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी कंदड़ मसमात सुगरा महर जे वालिदैन जो पुलिस जीअण जंजाल करे छॾियो। इन हवाले सां संदसि अमड़ ऐं घर भाती माई राजल, माई शकरा, अहमद अली महर, मोहम्मद बख्श महर ऐं ॿियनि एहतजाज कंदे चयो त कुछ ॾींहं पहिरीं असांजी न्याणी मसमात सुगरा ख़ुदकुशी कई, जंहिं बाद हाणे घोटकी सेक्शन पुलिस ऐं माथेलो चौकी जे पुलिस असांजो जीअण जंजाल करे छॾियो आहे। हिननि असां मथां कूड़ी FIR दाख़िल कराई आहे। हिननि चयो त पुलिस असांजी न्याणी जो तॾो बि पटराए छॾियो। हाणे बार बार असांजे घरनि ते अची मुबैना 50,000 रिश्वत घुरे थी। हिननि चयो त असां मिसकिन आहियूं, न्याणी बि असांजी वई ऐं पुलिस बि असांजो जीअण जंजाल कयो आहे। जॾहिं त पुलिस असांजे हिकु महिमान मोर महर खे खंबे गुम करे छॾियो आहे। उन मौक़े ते ॻोठाणनि चीफ जस्टिस IG सिंध, DIG सखर, SSP घोटकी समेत PPMNA सरदार मोहम्मद बख्श खान महर खे अपील कई त खुदारा घोटकी ऐं माथेलो पुलिस खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। जुर्मानो वधिजी वियो आहे, उहो उते टंगियो पियो आहे। असां ॿियो त कोई कोन, तॾहिं त हिकिड़ो पुराणो रहिजी वियो, हिकिड़ो हे पुराणो हिकिड़ो उहो पुराणो। हीउ पुराणे खे कोन थियो ने उहो थोरो थियो ने, माइट अथने उनखे खणी विया। कसूर आहे, केरु पंहिंजा बचा मारींदो आहे। असांखे पंहिंजो हक़ मिलियो वञे। मोहम्मद बख्श खान के SP के DSP के अपील आहे असांजी त हथ वधी असांखे हक़ मिलियो वञे, पुलिस जो ज़ोर हटायो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।